दोस्तों किताबनि जे तारीफ़ी सिलसिले के हवाले से हिन वक्त जो किताब मुझे हथन में मौजूद है वो ताज़ो ही छपजी मार्केट में आयो है। सिंधु किनारे सारूणियों ही किताब डॉक्टर गुलाम रसूल सुमरे साहब जो है यादगिरिन ते मुश्तमिल किताब है। उनके जीवन में जेके भी वाक़या रूनमा थिया उन मुतलिक मजमूई तौर पर ज़िंदगी जो सफ़र है वो उन किताब में शामिल है। इन किताब जो मुहाग सिंधी बोली के नाले वाले लेखक डॉक्टर एहसान दानिश लिखो है। उन मुहाग में एक टुकड़ो खड़ी बैक टाइटल ते भी लगाया वो है। बैक टाइटल ते डॉक्टर गुलाम रसूल सुमरे साहब की खूबसूरत तस्वीर पर मौजूद है। इन किताब की अर्पणा है ज़िंदगी किताब वांगुर है जैसे असां पाण लिखंदा आहियूं। अमर के नाले जेका बारोतण में सिंगारे ठाहे किताबन जो थेलो कुले में विझी स्कूल मोकिलींदी हुई। मुर्क पब्लिकेशन तरफा 2021 में छपियल इन किताब जो स्टाव कुछ हिन रीत है तो मुर्तज़ा लगारी जो मुर्क पब्लिकेशन जो सरवाण है उनके तरफा पब्लिशर नोट है। मुहाग एक दौर की कथा के उनवान तहत डॉक्टर एहसान दानिश जो लिखियल है। लेखक पारा सिंधु किनारे के उनवान तहत डॉक्टर गुलाम रसूल सुमरे जो इनमें लेख शामिल है। उनके अलावा इनमें मुख्तलिफ़ जो मौजू हैं मां तव्हांखे कुछ मौजू बुधाया जैमें तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो तो ही कड़ो केड़ो दिलचस्प किताब है। ॾाढे खूबसूरत पैराए में यादगिरियूं समायूं आहिनि। यकीनन उन दौर जा जेके सभु उन जा हमअसर माण्हू आहिनि जॾहिं उहे पढ़ंदा त उन्हनि खे पंहिंजो सॼो समूरो दौर यादि अची वेंदो। जीअं 1948 वारो ज़मानो ऐं सखर मां हिंदू सिंधियुनि जी लॾ पढ़ाइण जो वारो जेको मौज़ू आहे उहो ॾाढो दिलचस्प अंदाज़ में लिखियल आहे। नओं जीअदान, चाचो अब्दुर्रहमान, टपाली, शहर खां ॻोठ ॾांहुं सफ़र, ॻाल्हियूं विसरनि नथियूं, ॻोठ कंगन में घारियल ॾींहड़ा, लाड़काणे जे घाड़वा की कथा, मिर्ज़ा इसहाक बेग घाड़वा के कप ते महफ़िल ऐं उन खां पोइ वली थियण जी ख़्वाहिश, कारे पखीअ जो असर, लाड़काणो बाग़नि जो शहर, घाड़वा ते लाड़काणे जे ॾाहे जुमन फ़क़ीर की झूपड़ी, अड़े तरीक़े से अलीगोराबाद जो समाजी माहौल ऐं बाग बहारियूं। उन खां अलावा लाड़काणे जो गरीब मुक़ाम शहर जो सब खां वॾो तफ़रीही समाजी ऐं सक़ाफ़ती मरकज़ हो। उन खां अलावा आहंगरनि की बस्ती ऐं लाड़काणे जे सिनेमा जो दिलनशीन माहौल, निगार सिनेमा जो दादागीर चाचो मकराणी, दोस्ती के नए बाब जो आगाज़, अड़े तरीक़े से सिंध स्मॉलेस्ट इंडस्ट्री में यूनाइटेड वर्कर्स यूनियन जो क़याम, उन खां पोइ लेक्चरशिप, ये केतरा ही इन में दिलचस्प मौजू हैं। केतरियूं ही इन में अड़ियूं शख्सियतूं आहिनि जिन शख्सियतुनि ते मां सम्झां थो कॾहिं भी कलम न खयो वियो आहे। ट्रेड यूनियन के हवाले से जो इब्तदाई दौर में कम थो लाड़काने में जेका शुरुआत थी उहा डॉक्टर गुलाम रसूल सुमरे के बकौल तो उहा उन्हनि कई गॾिजी हिते जेके मिलूं हूंदियूं हुयूं उन में मज़दूरनि जूं जेके यूनियन ठाहियूं उहे उन्हनि ठाहियूं त इहो सॼो हाल अहवाल इन में। ऐं ॿियो लाड़काणे जो जेको अॼु खां 50-60 साल अॻु में वारो माज़ी आहे उहो हिन सिंधु किनारे सारूणियूं किताब में शामिल है। ही किताब ख़ास तौर ते तारीख़ से दिलचस्पी रखंदड़ सारूणियुनि सां दिलचस्पी रखंदड़ जेके दोस्त आहिनि उनके लाइब्रेरी में एक खूबसूरत इज़ाफ़ो हूंदो। यकीनन डॉक्टर गुलाम रसूल सुमरे ऐं मुर्तज़ा लगारी के मां दिल से वाधायूं पेश कयां थो हिन किताब छपजण।